नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में महांगाई जे जिन खिपरो जे दर्जन खे परेशान करे छॾियो आहे। वॻनि में इस्तेमाल थींदड़ बकरम, ढेरी, बटण बि महांगा थी विया आहिनि। खिपरो जे दर्जन जे कपिड़े जी सिलाई साॻी। इन मौक़े ते खिपरो जे दर्जन जो चवणु आहे त ॾींहों ॾींहुं महांगाई सबबि ग्राहक असांखे वॻनि जी सिलाई ख़र्च जे मुताबिक़ नथा ॾियनि। महांगाई ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। महंगाई जो दौर है, गरीब माण्हू पुॼी कोन थो सघे। पहिरीं हूंदी सस्ताई, माण्हू 5-5 जोड़ा वठंदा, हींअर तो 2-2 जोड़ा, 1-1 जोड़ो वठे तो। महंगाई जे दौर में पुॼी कोन थो सघे, दाल रोटी खे कोन थो पुॼी सघे माण्हू तो। अच्छा, हींअर बकरम में जो छा रेट आहे? बटण आहे, बकरम, ढेरी? बकरम जो रेट हींअर 340 रुपया आहे। पहिरीं हो 320 रुपया, हींअर 20 रुपया मीटर ते वधियो आहे। ढेरी 10 रुपया, पहिरीं ढेरी 10 रुपया हुई, हींअर भी ढेरी 10 रुपया आहे। बटण हूंदा न? बटन जो भी रेट इहो ई आहे, पुराणो रेट साॻियो आहे जी। 10 रुपये ई कमीज़ जा बटण। हींअर ख़रीदारी थोड़ी घटि आहे, पहिरीं ख़रीदारी में थोड़ी तेज़ी हुई। छा वजह आहे? हींअर महंगाई जे दौर में 30-30, 40-40 रुपया बुकरम जा वधी विया आहिनि। हर शइ वधी आहे, माण्हू जोड़ो बि कोन थो वठी सघे। 5-5 जोड़ा वठंदा, हींअर हिकिड़ो जोड़ो वठे थो। हिन जे करे दर्दियुनि ॾे बि रश कोन्हे। अहिड़ो तो कमु ख़ासि कोन्हे, महांगाई जाम आहे। बुकरम ढेरी बेरी हर शइ महांगी थी वई आहे। छा कयूं, असीं वेठा आहियूं हाणे ईअं ई। कहिड़ा रेट हींअर वठो? रेट असीं 500 रुपया सिलाई वठूं, सिलाई 500 ई वठूं। बुकरम 350 रुपया मीटर थी वियो। हींअर पहिरीं हो 300 रुपया मीटर, हाणे 300 रुपया 350 थी वियो। ग्राहक सिलाई साॻी 400-500 था ॾियनि, वधीक ॾियनि कोन था। वॻे ते 350-400 रुपया ख़र्च थी वेंदो आहे। 100 खण बचंदा आहिनि, 100-150 रुपया सां। असांजो अघो तक़रीबन पहिरीं कचो कपिड़ो ईंदो आहे, उन खां पोइ कारीगर वटि कटाई कंदासीं, मास्टर कटाई कंदो आहे, उन खां पोइ कारीगर ठाहींदो आहे। कारीगर खां पोइ काज जा बटण, ढेरी जा बटण, बुकरम, उन खां पोइ विढ़ंदा आहियूं। तक़रीबन अंदाज़ो 450, 400, 450 ख़र्चु आहे। महांगाई बि जाम आहे, छा ॿुधायईं, हर शइ महांगी लॻी पई आहे। तेल आहे, गिह आहे, आयल आहे या अटो आहे, हर शइ महांगी आहे, सम्झी। अवां जा रेट छा सिलाई? असांजो अॻे बि इहो ई हो 500 रुपया, हींअर बि इहो ई साॻियो आहे 500 रुपया। तव्हांखे इहे रेट मिलंदा या ग्राहक छा चवंदा? अच्छा, असांखे रेट मिलनि बि था, इहो ॻाल्हि कोन्हे। असीं पुराणा आहियूं, केरु ॾींदा बि आहिनि, केरु वरी उधर भी जाम थी वेंदी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।